समूरी सिंध में टैलेंट जी कमी कोन्हे। समूरी सिंध टैलेंट में पंहिंजो मट पाण आहे। अहिड़ो नौजवान जेको खिपरो जी गलियुनि में नंढो थी वॾो थियो आहे, जेको खिपरो जी स्कूलनि में पढ़ी अॼु अहिड़े मक़ाम ते पहुतो आहे जंहिं ते समूरो खिपरो ऐं सिंध खे नाज़ आहे। खिपरो वासी नौजवान कुलदीप कुमार खत्री जी डायरेक्शन में तैयार थियल सिंधी शॉर्ट फिल्म पहिरियों भेरो बर्तानिया जे थींदड़ फिल्म फेस्टिवल में ॾेखारी वेंदी। ब्रिटिश काउंसिल, यूके फिल्म फेस्टिवल ऐं इंडस वेल यूनिवर्सिटी जे गॾियल सहकार सां खिपरो वासी नौजवान डायरेक्टर कुलदीप कुमार खत्री जी डायरेक्शन में सिंधी शॉर्ट फिल्म वचन तैयार कई वई है, जंहिं जी स्क्रीनिंग जी तकरीब 12 अप्रैल ते इंडस वेल यूनिवर्सिटी में मुक़रर कई वई है ऐं इहा पहिरीं पाकिस्तानी फिल्म है जंहिं जी 4 मई खां 14 मई ताईं बर्तानिया जे शहर लंडन में थींदड़ यूके फिल्म फेस्टिवल में नुमाइश लाइ पेश कई वेंदी। इहा असांजे शहर जे लाइ वॾी एज़ाज़ जी ॻाल्हि आहे त खिपरो जा नौजवान जेको इल्म हुनर टैलेंट में पंहिंजो मट पाण आहे। खिपरो जे सीनियर सहाफ़ी डेवन कुमार खत्री जो फर्ज़न कुलदीप कुमार खत्री, जंहिं अहिड़ी फिल्म ठाही समूरी सिंध समेत पाकिस्तान ऐं बर्तानिया में पंहिंजो नालो रोशन कयो आहे।